नहमदुहु व नुसल्ली व नुसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हर तरह जी वखाण उन रहमान रहीम रब जल्ल जलालहु जलाए जेको इबादत जो अकेलो हक़दार आहे ऐं लखें करोड़ें दुरूद सलाम अल्लाह तबारक व तआला जे आख़िरी नबी ऐं समूरनि नबियनि रसूलनि बल्कि तमामु मख़लूक़ात जे सरदार यानी हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी ज़ात अक़दस ते ऐं संदन आल ऐं असहाब सगोरनि ते जिन जे सदक़े में अल्लाह ताला असांखे रमज़ान मुबारक जूं बाबरकत घड़ियूं अता फ़रमायूं। सिंध टीवी जे प्रोग्राम रोशनी जी वाट जे समूरनि सामाईन नाज़रीन जी ख़िदमत में अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला व बरकातहू। आऊं आहियां अॼु मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी। अॼु 12हें रोज़े जी सहरी तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। बहितरीन लम्हात, नूर भरियूं रातियूं, बरकतुनि भरिया ॾिहाड़ा ऐं रमज़ान वरी जॾहिं पेश कजे क़ुरान, उन खां पोइ महिमान हुजे को आलिम दीन ऐं सुहिणियूं नातूं बि ॿुधूं ऐं भलारा पैगाम बि ॿुधूं त पोइ त मज़े खे बि मज़ो अचे वञे। सो अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में जेको टॉपिक चूज़ कयो आहे सो आहे मसाइल रमज़ान। त रमज़ान शरीफ़ जा मसइला, उहे मसइला छा आहिनि? ॾिसो न, जेको बि कमु करिणो हूंदो आहे, मिसाल जे तौर ते असांखे काॾे वञिणो आहे त पहिरीं उनजी असांखे लोकेशन जी ख़बर हुजे त इहो फ़लाणो शख़्स रहे किथे थो, कहिड़ी गाॾी वेंदी, कहिड़ो रस्तो वेंदो, सॼी मालूमात वठणी आहे। पर रमज़ान शरीफ़ जॾहिं असां ते आयो, असां ॾे तशरीफ़ वठी आयो, उनजा रोज़ा फ़र्ज़ आहिनि जिन जिन ते उन्हनि खे त इल्मु हासिलु करणु फ़र्ज़ु आहे न। त असांखे कीअं रोज़ो रखिणो आहे, कॾहिं रखिणो आहे, कॾहिं खोलणो आहे, उन जे बारे में नियत छा आहे, नियत जे बारे में छा हुकुम आहे, रोज़ो कहिड़ी शयुनि सां भॼे थो, कहिड़ी शयुनि सां कोन थो भॼे पियो, कहिड़ी शयुनि सां मकरूह थिए थो, कहिड़ियूं शयूं जाइज़ आहिनि, ऐं रोज़ो भॼी पवे त उन कंहिंमें कफ़ारो आहे, कंहिंमें कफ़ारो न आहे। इहे समूरा अहकाम तवील आहिनि, खोड़ सारी गुफ़्तगू आहे, मगर असां अॼोके प्रोग्राम में कोशिशि कंदासूं त ख़ासि ॻाल्हियूं अवां जी ख़िदमत में पेश करियूं। इन एॾे भलारे मौज़ू जे लाइ, तमामु इल्मी गुफ़्तगू करण जे लाइ असां सिंध जे हिकु बहितरीनु आलिम दीन खे मदऊ कयो आहे, जेके माशाअल्लाह मुफ़्ती आहिनि, तख़सुस फ़िल फ़िक़्ह थियल आहे, त फ़िक़्ह में तख़सुस जंहिंजो थियल हूंदो, लामाला फ़िक़ही मसाइल बि उनखां ई पुछिया वेंदा। तंहिंजे करे अॼु असांजे प्रोग्राम में बहितरीनु आलिम दीन तशरीफ़ वठी आया आहिनि। असां खेनि पंहिंजे प्रोग्राम में अचण ते भलीकार चऊं था। मुफ़्ती अतीक़ुर रहमान लाखो साहिबु, अस्सलामु अलैकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि। मुफ़्ती साहिबान जी महिरबानी, अवां असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आया ऐं हिकु भले आवाज़ सां तालुक़ु रखंदड़ हिकु नियाणी असांजे प्रोग्राम में तशरीफ़ वठी आई आहे, उनजो तारुफ़ कराइण बि लाज़मी सम्झां थो। मोहतरमा राबिआ ख़ालिद साहिबा, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि। आपका शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई। नाज़रीन, असांजी रिवायत रही आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जी शुरूआत अल्लाह तबारक व तआला ऐं उनजे महबूब अलैहिस्सलाम जी वखाण सां कंदा आहियूं। अचो त मोहतरमा राबिआ ख़ालिद साहिबा खां हम्द बारी तआला ॿुधूं। तेरी नहीं मिसाल कोई तो है बेमिसाल, तेरी नहीं मिसाल कोई तो है बेमिसाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। आमादा यूं तो मुझको गिराने पे था जहाँ, आमादा यूं तो मुझको गिराने पे था जहाँ। तेरे करम से ए मगर मालिके दो जहाँ। नाकाम हो रही है, नाकाम हो रही है मेरे दुश्मनों की चाल। ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। उम्मत तेरे नबी की बहुत मुश्किलों में है, उम्मत तेरे नबी की बहुत मुश्किलों में है। आपस में इख्तिलाफ है, नफ़रत दिलों में है। आपस में इख्तिलाफ है, नफ़रत दिलों में है। सदक़े में मुस्तफ़ा के, सदक़े में मुस्तफ़ा
मुस्तफ़ा के मौला इन्हें संभाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। तेरी नहीं मिसाल कोई, तू है बेमिसाल, ए रब्बे ज़ुल जलाल, ए रब्बे ज़ुल जलाल। माशाअल्लाह तबारक व तआला। मोहतरमा राबिया खालिद साहिबा, आपने अल्लाह तबारक व तआला की बारगाह में बेहतरीन अंदाज़ में हम्दिया कलाम पेश करने की सआदत हासिल की। दुआ है रब्बे कायनात से कि अल्लाह तबारक व तआला आपकी आवाज़ को मज़ीद बरकतों से नवाजे। सो नाज़रीन, अचो त मुफ्ती साहब सां अॼो के टॉपिक ते गुफ्तगू जो आगाज़ करियूं। मुफ्ती साहब, सभ खां पहिरीं त रोज़े जा मसाइल सिखणु छो ज़रूरी आहिनि? औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व लिबैतिहि व बारिक वसल्लम अलैहि। तमाम तारीफ़ूं, तौसीफ़ूं, मिदहतूं, सनाऊं अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ, जंहिं मूंखे तौफ़ीक़ बख़्शी जो आऊं अहिड़ी प्यारी महफ़िल में शरीक थियुसि। इस करोड़े दुरूद सलाम नबी आख़िरुज़्ज़मा हज़रत मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम ते, जंहिं जेके पूरी इंसानियत जे लाइ रहमत बणिजी आया। अल्लाह तबारक व तआला क़ुरान मजीद फ़ुरक़ान हमीद में इरशाद फ़रमायो, औज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम, बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, फ़स्अलू अहलज़ ज़िक्रि व इन कुन्तुम ला तअलमून। त इल्म वारनि खां पुछो जेकॾहिं तव्हां इल्म नथा रखो, तव्हां नथा ॼाणो। त इहा आयत करीमा असांखे दावत ॾिए थी त असां इल्म वारनि खां मालूमात वठूं, उन्हनि खां मसाइल पुछूं। ऐं मसाइल त इंसान खे खोड़ सारा पेश ईंदा आहिनि, पर जेका लाज़िम असांजे मथां आहे त जिन जा मसाइल असांखे सिखणु ज़रूरी आहिनि, उहे जेके इबादतूं आहिनि, जीअं नमाज़ आहे, रोज़ो आहे, ज़कात आहे, हज आहे ऐं अक़ाइद आहिनि, त इन्हनि जे मुतअल्लिक़ असांजे मथां लाज़िम ऐं ज़रूरी आहे। ऐं इन में को बि असांजो उज़्र क़ाबिल क़बूल न आहे त मां पढ़ी कोन सघियुसि या सिखी कोन सघियुसि, ऐं पंहिंजी रोज़मर्रा जी ज़िंदगी में मसरूफ़ हुउसि, कारोबार में मसरूफ़ हुउसि, औलाद में मसरूफ़ हुउसि, इहो को बि उज़्र क़बूल न थी कयो वेंदो। तलबुल इल्मी फ़रीदतुन, इल्म जो हासिल करणु फ़र्ज़ु आहे। त इन फ़र्ज़ु इल्म मां मुराद इहो ई इल्मु आहे त ज़कात कंहिंजे मथां फ़र्ज़ु आहे, ज़कात केतिरी अदा करणु घुरिजे, रोज़े जा मसाइल कहिड़ा आहिनि, रोज़ो कॾहिं टुटंदो आहे, कॾहिं क़ज़ा हूंदी आहे, कॾहिं कफ़ारो हूंदो आहे। अहिड़े तरीक़े सां नमाज़ जा मसाइल आहिनि त सजदा सहव कॾहिं वाजिबु थींदो आहे। यानी ईअं हिकिड़े आसान लफ़्ज़नि में चइजे त जेका इबादत जंहिं बहाने ते फ़र्ज़ु थिए थी, उन जो इल्मु हासिल करणु बि फ़र्ज़ु आहे, फ़र्ज़ु आहे, ज़रूरी आहे। ऐं हिकिड़ी असांजे मुआशिरे में इहा ॻाल्हि कई वेंदी आहे त मां सिखणु चाहियां थो, कॾहिं हिकिड़े आलिम साहिबु वञा थो, उहो मूंखे अलॻि थो ॿुधाए, ॿिए ॾींहुं वञा थो अलॻि थो ॿुधाए, ऐं वञा त काॾे वञा। उन्हनि जे हवाले सां अर्ज़ु कंदुसि त असीं दुनिया जे एतबार सां का शइ ख़रीद करणु वेंदा आहियूं, को लिबास ख़रीद करणु वेंदा आहियूं, एसि ताईं जो सब्ज़ी ख़रीद करणु वेंदा आहियूं त 5 दुकान ते वेंदा आहियूं। त हिन खां पुछंदासीं, अदा तो वटि हीअ फलाणी शइ आहे, तूं केतिरे में ॾींहुं थो, तुंहिंजी वैरायटी छा आहे, ॿिए वटां पुछंदा आहियूं, 3 वटां पुछंदा आहियूं, ऐं हिकिड़ी ख़सीस शइ ख़रीद कंदा आहियूं तॾहिं बि असीं पुछंदा आहियूं। ऐं हिते दीन जो मामिलो आहे, आख़िरत जो मामिलो आहे, बेहतरीन मिसाल माशाअल्लाह। असांजी ज़िंदगी जो मामिलो आहे, बंदगी जो मामिलो आहे। असीं उनखे एतिरी बि अहमियत कोन था ॾियूं त कंहिं मुस्तरद आलिम वटि वञूं, हिकिड़े खां पुछूं, ॿिए खां पुछूं। अल्लाह तबारक व तआला हर इंसान खे फ़हम ऐं फ़रासत ॾिनी आहे, अक़ुल ॾिनी आहे। इत्तक़ू फ़रासतुल मोमिनी, इहा हदीस शरीफ़ आहे त मोमिन जी फ़रासत करे ॾिजो, उहो अल्लाह जी नूर सां ॾिसंदो आहे। त अल्लाह तबारक व तआला हर इंसान खे अक़ुल, शऊर ऐं फ़रासत ॾिनी आहे। उहो जॾहिं ॿियनि मामलात में इहो सुञाणे सघे थो त हीअ मुंहिंजे लाइ सही न आहे, हीअ मुंहिंजे लाइ ग़लति आहे, त दीन जे मामलात में इंसानु छो थो पंहिंजी जान छॾाए त हीअ हिते मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं आहिनि, ऐं कहिड़ी तरफ़ वञा। अदा असां सभिनी खे मालूमात वठणु घुरिजे, हिकिड़े आलिम वटि, ॿिए आलिम वटि, 3 आलिम वटि, पोइ तव्हां उनखे जेको आहे ॾिसो तव्हांखे कहिड़ी ॻाल्हि सही पई लॻे, उनजे बारे में तव्हां पाण बि तहक़ीक़ कयो ऐं सिखो। पर उसूली तौर ते जेके मसाइल आहिनि, इहे मसाइल जेके फ़िक़ही मसाइल आहिनि, आइम्मा खां
जेके 4 सिलासिल जा आइमा आहिनि उन्हनि जा त हिकिड़ा मुकमल तदवीन मुकमल मौजूदु आहे। 4 मज़ाहिब जेके आहिनि, इमाम अबू हनीफ़ा रहमतुल्लाह, इमाम मालिक रहमतुल्लाह, इमाम अहमद बिन हम्बल, इमाम शाफ़ी रहमतुल्लाह अलैहि, इन्हनि जा पूरा मसालिक मुदव्वन आहिनि। सिर्फ़ु ज़रूरत इहा आहे, उन्हनि बुज़ुर्गनि एॾी वॾी ख़िदमत कई आहे, एॾा किताब लिखिया आहिनि, ज़रूरत इन मर्ज़ी आहे सिर्फ़ु असीं उन्हनि खे पढ़ूं ऐं वञी करे आलिमनि जे साम्हूं मौजूदु थी करे उन्हनि खां सिखण जी कोशिशि कयूं। त इन जे करे असांखे हीअ मसाला रमज़ान जा रोज़े जा ज़रूरी आहिनि ऐं जॾहिं असांखे मालूमात न हूंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे असां उते कोताही कंदासीं। ऐं ॿी साईं जे हवाले सां अर्ज़ु कयां त असीं मुस्तनद आलिमनि वटि वञूं, मुस्तनद आलिमनि वटि वञूं। जॾहिं असीं डॉक्टर जेको मुस्तनद आहे उनजे लाइ असीं परे परे वेंदा आहियूं त दीन जे लाइ नथा वञी सघूं। ऐं छो त हिन फील्ड सां ताल्लुक़ु आहे त जेके मसाइल अचनि था उहे बि तॾहिं असां आलिमनि जी खे आगाह कयो वेंदो आहे या सवालु कयो वेंदो आहे जॾहिं कॾहिं को मामिलो थी पवंदो आहे या वेड़ थी पवंदी आहे। असां ॾिठो आहे त दारुल इफ्ता जे अंदरि तक़रीबन तलाक जा मसइला या मीरास जा मसइला उहे बि वॾा मसइला त जिते वेट झेड़ा थी पिया, जिते माण्हू अटकी पियो आहे त पोइ पंहिंजे मफ़ाद जे लाइ मफ़ाद जे लाइ ऐं एतिरे क़दुरु साईं हाणे मूंखे मुआशिरो रहणु नथो ॾे, मुंहिंजा माइट रहण कोन था ॾियनि, तलाक जो मसइलो आहे त उते अचे थो। हुजणु ईअं घुरिजे त असां ज़िंदगी जे हर शोबे सां जो इस्लाम जो ताल्लुक़ु आहे त उनजो सवाल वञी कयूं, आलिमनि वटि वञूं, सुठनि मुफ़्तियुनि वटि वञी करे पंहिंजे मसाइल बेओशरा जा मसाइल ज़रूरी आहिनि। हिकिड़े कारोबार मुस्लमान जे लाइ जेको कारोबार करे थो, जीअं हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो त जेको नेक ऐं ताजिर हूंदो आहे उहो क़यामत जे ॾींहुं हाणे अंबिया अलैहिस्सलाम सां गॾु हूंदो। एॾो वॾो मर्तबो, एॾो शान, छाजे करे हुज़ूर ॿुधायो त उहो जेको आहे सही सुठे तरीक़े सां उनखे सूद जी मालूमात उनखे घुरिजे, उनखे मुख़्तलिफ़ बे आहिनि उन्हनि जूं मालूमात उनखे बे मुराबा छा आहे, बे छा हूंदो आहे साईं? बे यानी की अक़्द जंहिंखे चवंदा आहियूं, जंहिंमें पाण ख़रीदो फ़रोख़्त अक़्द, उहो उन जे बारे में मालूमात ईजाब क़बूल उन में थींदो आहे ऐं उन में रोयत जा मसाइल हूंदा आहिनि। इहे सभु जेके अॼुकल्ह उन्हनि खे इस्तेमालु त ज़रूरु थींदो आहे पर मालूमात घटि हूंदी आहे दीनी हवाले सां। त हिकिड़े फ़रोख़्त ख़रीदो फ़रोख़्त करण सां जेको ताल्लुक़ु रखे थो कारोबारी माण्हू उनखे मालूमात हुजणु ज़रूरी आहे ताकी पोइ उनजी जेको ख़रीदो फ़रोख़्त आहे उहा दीन जे मुताबिक़ थिए, हर शइ दीन जे मुताबिक़ हुजणु घुरिजे। असां वटि इहो हूंदो आहे त दीन जो ताल्लुक़ु असां मस्जिद सां जोड़े छॾियो आहे। मस्जिद में आयासीं, नमाज़ पढ़ी, मस्जिद ऐं मौलवी साहब मौलवी खे दीन ते अमल करिणो आहे ऐं मस्जिद सां दीन सां ताल्लुक़ु रखिणो आहे, उन खां निकितासीं। हालांकि दीन जेको आहे उहो त ज़िंदगी जे हर शोबे सां ताल्लुक़ु रखे थो, असांजे खाइण सां, असांजे पीअण सां, असांजे अंदाज़ सां, हर शइ सां, यानी मुआशिरे जे हर जेको इकाई आहे उन सां इहो ताल्लुक़ु रखे थो दीन। पर असां उनखे दीन खे हिकिड़े सां इहो बि मां सम्झां थो इहो दीन सां ज़ुल्म आहे त असां जेको आहे पंहिंजे मफ़ाद जे लाइ दीन खे इख़्तियार कयूं ऐं ॿियनि शयुनि ॾे वञूं ई न। त हीउ रमज़ान मुबारक जो महीनो असां लाइ बहितरीनु ज़रियो आहे। तफ़ासीर क़ुरान खे पढ़ूं, मसाइल जी किताबनि खे पढ़ूं, आलिमनि वटि वञी सिखूं। इन जे करे असां लाइ ज़रूरी आहे त रोज़नि जा मसइला असां ज़रूरु सिखूं। मुफ़्ती साहिबु अर्ज़ु इहो आहे त कंहिं शख़्स खे सहरी त कई हुन, मर्द आहे या औरत आहे, मगर नियत करणु विसरी वियो त हाणे रोज़ो थींदो या न, छो त नियत पोइ यादि आयो अड़े रोज़ो त बंदि थी वियो, मां त नियत कई न रोज़ो बंदि करण जी, त हाणे इजाज़त आहे कुझु खाई पी वठे या रोज़ो थी वियो। नियत जी मतिलबु वज़ाहत फरमायो। ॾिसो, इस्लाम में जेके इबादतूं आहिनि उन सभिनि जो ताल्लुक़ु नियत सां आहे। ईअं न आहे सिर्फ़ु नमाज़ पढ़ी रहे पियो, हेठि पियो झुके, मथे पियो अचे त जेकॾहिं इबादत जी गर्ज़ी कान्हे त उहा इबादत कान थींदी न, नियत कान्हे। त इन जे करे मुहद्दिसीन इकराम पंहिंजी अहादीस जी कुतुब में जेका सभ खां पहिरीं हदीस आंदी आहे उहा इन्नमल अअमालु बिन्नियात, सुभान अल्लाह। ॿियूं तालीमात सिखणियूं बाद में आहिनि, नमाज़ जे बारे में हदीसूं, रोज़े जे बारे में हदीसूं, जेके अहादीस जे मुख़्तलिफ़ जेके क़िस्म जूं किताबूं हूंदियूं आहिनि, का जामे हूंदी आहे, का सुनन हूंदी आहे, त मुख़्तलिफ़ जेके किताबूं आहिनि त उन्हनि में मुख़्तलिफ़ अंदाज़ सां अहादीस जमा कई वियूं आहिनि। त उन्हनि मुहद्दिसीन सभ खां पहिरीं इहा हदीस नक़ल कई आहे। मुफ़्ती साहिबु बहितरीनु मौज़ू ते जो पहुता आहियूं, इंशाअल्लाह तबारक व तआला इन सिलसिले खे अॻिते वधाईंदासूं। नाज़रीन, वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। असां इजो था वापसि वरूं, ॾिसंदा रहो सिंध टीवी। लेकिन इन दौरान कुझु तव्हांखे बि रोज़ जो वक़्तु जेकॾहिं अव्हां जे इलाइक़े में अञा हुजे त भली खाई पी वठो। तेसीं ताईं असां वापसि था वरूं पिया। ॾिसंदा रहो सिंध टीवी, प्रोग्राम आहे रोशनी जी वाट।
भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया सिंध TV प्रोग्राम आहे रोशनी जी वाट ऐं अॼु 12हें रोज़े जी सहरी जी नशरियात में असां नज़रुनि जी मुलाक़ात बि करियूं था ऐं मुफ़्ती साहिब खां फ़िक़ही मसाइल बि मालूम करियूं था। जी मुफ़्ती साहिब, तव्हां हदीस शरीफ़ नियत बाबति बुख़ारी जी पहिरीं हदीस बयानु करे रहिया। इन्नमल आमालु बिन्नियात, जेको अमलनि जो दारो मदार आहे उहो नियतुनि जे मथां आहे। इन जे करे का बि इबादत जेकॾहिं बग़ैर नियत जे कजे थी त उहा क़बूल कान थींदी। नियत ज़रूरी आहे ऐं लाज़मी आहे। अहिड़े तरीक़े सां जेके रोज़ा आहिनि उन्हनि जी बि नियत ज़रूरी आहे। इन में थोरी हिकिड़ी फ़ुक़हा इकराम तफ़सील बयानु कई आहे, उहा ईअं आहे त जेके रमज़ान जा अदा रोज़ा आहिनि ऐं नफ़ली रोज़ा आहिनि, इन जी जेका नियत आहे उहा तव्हां सूरज ग़ुरूब थियण, सिज लहण खां वठी करे सुबुह सादिक ताईं, यानी सेरी जो टाइम जेको हूंदो आहे उन वक़्तु ताईं तव्हां करे सघो था ऐं उन खां पोइ जेको आहे निसफ़ नहार शरई ताईं करे सघो था, यानी कि रमज़ान जो अदा रोज़ो ऐं नफ़िल रोज़ो। इन ऐं नज़र जेको आहे मुअय्यन, इहे टे क़िस्म जा रोज़ा आहिनि। इन्हनि में इख़्तियार हूंदो आहे त निसफ़ निहार शरई ताईं तव्हां नियत करे सघो था जेकॾहिं तव्हां सेरी में नाहे कई। जेकॾहिं ॿियो रोज़ो आहे, यानी कि रमज़ान जो क़ज़ा रोज़ो आहे, नज़र ग़ैर मुअय्यन जेके बास चवंदा आहियूं, इहे रोज़ा आहिनि त उन जी नियत जेको आहे सिज लहण खां वठी करे जेको सेरी जो इख़्तितामी टाइम हूंदो आहे उन वक़्तु ताईं करणु ज़रूरी हूंदो। जेकॾहिं उन वक़्तु न कयो त पोइ नियत तव्हांजी कान थींदी। उनजो इहो ई दौरानियूं आहे। इन में इहा थोरी तफ़सील फ़ुक़हा इकराम बयानु फ़रमाई आहे। तव्हां जेको सुवालु कयो त जेकॾहिं नियत न कई अथसि ऐं मतिलबु कोई उथियो आहे, सेरी कई अथई, ठीकु आहे, रूटीन त कोन हुई न हिन महिल खाइण जी, रूटीन हुई नाश्तो करण जी, पर हाणे उथियो आहे त ज़ाहिर आहे अंडरस्टूड आहे त उथियो छाजे लाइ आहे। नियत इनखे ई चइजे या अञा लफ़्ज़ चवणु ज़रूरी आहे? जीअं हाणे उथियो आहे, सेहरी बि तयारु थी आहे, खाधो बि अची वियो आहे, चांहि बि अची वियो आहे, जेको कुझु हुनखे खाइणो हो, जेको अलाह हुनखे ॾिनो आहे, थोरे खारकूं खाधई, ज़ाहिर आहे इहो खाइण जी नियत हुई या लफ़्ज़ चवणु ज़रूरी आहिनि? बिल्कुलु इहो उसूल इहो ई आहे त नियत जेको आहे दिलि जे राज़ जो नालो आहे। जेके उथियो आहे सेरी जे लाइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उहो उथी करे मां सेरी ख़बर बि आहे त रमज़ान शरीफ़ आहे, ऐं बल्कि उथारींदा आहिनि घर वारा, वा उथो रोज़ जो टाइम थी वियो आहे, सेरी कयो, त उनजे नज़रिए सां माण्हू उथंदो आहे, पोइ सेरी कंदो आहे, त इहा नियत इहा ई थी वई। पर मुस्तहब इहो आहे त लफ़्ज़ जे ज़रिए नियत कई वञे। फ़ुक़हा इकराम मुस्तहब उहो आहे जेको कजे त सवाब आहे, न कजे त को गुनाह न आहे। इन नियत खणी आसान लफ़्ज़नि में ईअं असां सम्झूं त नियत इहा हुई जो असां उथियासीं, या नियत हुई त उथियासीं। हाणे ईअं थोरो ई थींदो आहे जो असां उथियासीं, खाधोसीं बि ख़बर न हुई, पीतोसीं बि ख़बर न हुई, कहिड़ी दुनिया में असां, रमज़ान शरीफ़ हले थो पियो, सभु सेरी जे लाइ उथिया आहिनि, तव्हां बि सेरी कई आहे त नियत अंडरस्टूड आहे, थी वई न, नियत थी वई। लफ़्ज़ जेको वबिसो में गदिन नवैतो मिन शहरी रमज़ान, त सुबुह थियण वारे रोज़े जी मां नियत करियां, इहो लफ़्ज़ चवणु मुस्तहब अमल आहे। कजे त बहितर आहे, न कजे त को पुछाणो न आहे, नियत इहा ई हुई जेको तव्हां। उन में इहो बि ज़रूरी कोन्हे त इहे अरबी लफ़्ज़ चया वञनि। जेका ज़बान आहे, जेको इंसानु ॻाल्हाए थो, सिंधी में बि इंसानु नियत करे सघे थो, जेकॾहिं उर्दू उनजी ज़बान आहे त उर्दू में करे सघे थो। अरबी हिकिड़ी अहमियत जी हामिल ज़बान आहे। अरबी उन सूरत में पढ़जे जो माना जी बि ख़बर हुजे, ज़रूरी आहे, ख़बर ई न आहे, मां चवां पोइ नियत बि कान थींदी। जेकॾहिं माना जी ख़बर ई कान्हे त उहो त लफ़्ज़ कढणु थियो, उनजे त दिलि में बि इरादो कोन हूंदो, नियत ई कान थी। जेकॾहिं माना कोन थो सम्झे, ख़बर ई कान्हे, ईअं जेके सम्झे बहितर न आहे त पंहिंजी ॿोली में कजे, पंहिंजी ॿोली में सवाब मिलंदो उन ते बि। पर उन में इहो आहे जो जेका अरबी ज़बान आहे, अरबी ज़बान जी हिकिड़ी पंहिंजी अहमियत आहे। ऐं असांखे हुजणु ईअं घुरिजे जो ॾिसो, असां हिकु मुस्लमान आहियूं, असांखे जेके मुस्लमान मुआशिरे सां शयूं ताल्लुक़ रखनि थियूं उन्हनि खे इख़्तियार करणु घुरिजे। अरबी असांखे थोरी घणी हर मुस्लमान खे अचणु घुरिजे, छो त क़ुरान आहे, हदीस आहे, इन जे करे चयो वेंदो आहे त सकाफ़त इहा ज़रूरी आहे। सकाफ़त जेकॾहिं मूं हिकिड़े आलिम दीन वॾे जी हिकिड़ो पढ़ियो मज़मून, त उन्होंने चयो त असांखे इहे शयूं इख़्तियार करणु घुरिजनि। जीअं अरबी आहे, या अरबी में लफ़्ज़ आहिनि, इस्तिलाहात आहिनि, इहे छो त जॾहिं इहे असां अॼु ॻाल्हाईंदासीं त जेके असां खां पोइ जनरेशन अचण वारी आहे उनखे ख़बर हूंदी, ईअं न थिए इस्तिलाहात ई ख़तमु थी वञनि। एतिरे क़दुरु जेके राइटर्स आहिनि, सुठा वॾा मुस्तनद आलिम दीन, त उहे राइटर जेके इस्तिलाहात आहिनि अरबी जो, उहे ई इंग्लिश में बि इस्तेमालु कंदा, तर्जुमो कोन कंदा आहिनि। इहो हिकिड़ो तरीक़ो आहे, त यानी की उहो लफ़्ज़ असांखे रहे, उहो
फास्टिंग रोज़ो आहे सोम इस्तेमालु कंदा आहिनि, नमाज़ जे लाइ जेको आहे उहो सलाह लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि, त उहो उन जे करे ताकी उहे इस्तिलाहात ज़हन में अची वञनि। असां बि इन करे अरबी में नियत कंदा आहियूं ताकी थोरो लाड़ो त रहे, थोरो उन सां ताल्लुक़ त रहे, त अरबी हिकिड़ी पर शर्त उहा ई वञी पवंदी त माना जी ख़बर न आहे त नियत ई न थींदी। पोइ नियत थींदी। अच्छा, अर्ज़ु इहो आहे त भला जेकॾहिं कोई ईअं चवे, छो त सुवालात अजीबो ग़रीब माण्हुनि जे ज़हन में ईंदा रहनि था न, त हाणे जेकॾहिं कोई ईअं चए थो त मां पहिरीं रमज़ान ते नियत करे छॾियां, मां 30 रोज़नि जी नियत हाणे करियां थो, त इहो सही आहे या? नियत हर रोज़े जी अलॻि करणु ज़रूरी आहे। ईअं न आहे त पहिरीं हिकु दफ़ा करे छॾे, पोइ जॾहिं ॿियो रोज़ थियो त उहो हर रोज़ उहो अलॻि इबादत आहे न, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हर रोज़ जो उनजी नियत करणु ज़रूरी आहे। ईअं न आहे त माना हिकिड़े दफ़ा ई सभिनी नियत करे ईअं नथो करे सघे, उन लाइ ज़रूरी हूंदो त हर रोज़ जेको आहे उहा नियत करे। हाणे उहा उन सूरत में नियत बाक़ाइदा लफ़्ज़नि सां दोहराइणु ज़रूरी हुजे थी जिते सहरी जो इहतमाम नथो थिए या निंड मां जागी कोन थी आहे, यार जॾहिं उथियो खाधई या पचायई त इहो त आहे न, वाज़े थियो त हिन ते नियत त इहा रोज़े जे लाइ कई न, इहो त ऑटोमेटिक थी वियो। हे उन सूरत में आहे जो निंड खां जागी न थी आहे ख़ुदा न ख़ास्ता, ऐं पोइ वरी ॿुधाईंदो उते साईं अॼु मां कुझु खाधो पीतो बि न आहे, हालांकि सहरी सुनत हुई, सुनत खां महिरूमी थिए त पशेमान थियणु घुरिजे, न की हिते बयानु करणु घुरिजे त मां सहरी बि न कई आहे। ग़लति रवाज़ आहे, इहो कंदा आहिनि बिल्कुलु, बिल्कुलु तव्हां बहितरीनु ॻाल्हि कई आहे त मूं सहरी कान कई आहे। हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त सहरी कयो फ़इन फ़ी सुहूरी बरकतूं, वाह वाह वाह, सहरी में बरकत आहे। त इंसानु जेकॾहिं कंहिं बरकत खां महरूम थिए त पोइ उन जे मथां उहो ऐलानिया कीअं थो चई सघे, उनखे इहो न चवणु घुरिजे, बल्कि इहो कोशिशि करणु घुरिजे त सहरी ज़रूरी आहे, इंसान खे जिस्म खे तक़वियत मिले थी ऐं इहो करणु घुरिजे उनखे। अच्छा, कुझु इलाइक़नि मां असांखे मुंहिंजो मतिलबु ताल्लुक़ु जेको अवाम सां घणो हुजण जे करे हिकिड़े भेरे मूंखे हिकिड़ो सुवालु थियो, यानी की मूंखे उन लाजवाब करे छॾियो, हाणे मां चवां छा, चवणु लॻो त चई यार हे अॼुकल्ह नओं रवाजु शुरू थी वियो आहे, हींअर इलाही कहिड़ा मौलवी आया आहिनि, आज़ान न थी आहे उन्हनि खाइण पीअणु शुरू करे छॾियो आहे, आज़ान अञा थी न आहे हिन रोज़ो खोलणु शुरू करे ॾिनो आहे, त छा वाक़ई आज़ान थिए त पोइ रोज़ो खोलिजे, आज़ान थिए त पोइ रोज़ो बंदि कजे, या रोज़े जो तालुक़ु छड़ो टाइम सां ऐं पोइ आज़ान? कुझु माण्हुनि में इबाम आहे, हाणे अजीब मौलवी शुरू थी विया आहिनि, आज़ान अञा थी न आहिनि खाइणु शुरू करे ॾिनो आहे, त इन जी हक़ीक़त छा आहे इहा बयानु फरमायो। मूं जीअं साईं पहिरीं जो शुरूआति में ॻाल्हि चई हुई त असां तहक़ीक़ कयूं, असां ॿियनि मामलनि में तहक़ीक़ कंदा आहियूं, पर हिन जेके दीनी मामलनि में रस्म रवाज ते हलंदा उनखे बि हिकिड़ो रस्म करे छॾियो आहे, मुंहिंजो ॾाॾो ईअं कंदो हो, मुंहिंजो बाबो ईअं कंदो हो, उहो हालांकि इहो इन जो इस्लाम में त उहो अहादी साईं क़ुर उनजो ताल्लुक़ु आहे, वॾड़ा जेकॾहिं उहे कंदा बि हुया, जेकॾहिं उहो दुरुस्त हुयो, जेकॾहिं इस्लामी तालीमात जे मुताबिक़ आहे, कोई इस्लामी का उन में के तालीमात जी का नफ़ी कान पई थिए त उहो हर्ज़ु कोन्हे, उहो आहे, पर सिखणु ज़रूरी आहे, सम्झणु ज़रूरी आहे, उसूल सम्झणु ज़रूरी आहिनि त जेको रोज़े जी इब्तिदा आहे ऐं जेको इख़्तिताम आहे इहो इन जो अज़ान सां को ताल्लुक़ु कोन्हे, अज़ान ॾिनी वेंदी आहे नमाज़ जे लाइ, किथे बि अज़ान त असां हर महीने ॾींदा आहियूं, हर ॾींहुं ॾींदा आहियूं, ॾींहं 5 दफ़ा ॾींदा आहियूं, त उन रोज़े जो त को ताल्लुक़ु कोन्हे हूंदो न, अज़ान जो ताल्लुक़ु त आहे ई नमाज़ सां, अज़ान जो रोज़े सां को ताल्लुक़ु न आहे। अज़ान में नथो चयो न त रोज़ो खोलो, इन में को लफ़्ज़ न आहे छा अहिड़ो कोई अज़ान में? अहिड़ो त को लफ़्ज़ कोन्हे, अहिड़ो लफ़्ज़ बि न आहे त रोज़ा रखो बंदि कयो खाइण पीअण, अहिड़ो त कुझु कोन्हे। छा आहे बाक़ी अज़ान में छा हूंदो आहे? अल्लाह तबारक व तआला जी वॾाई आहे, अल्लाह तबारक व तआला ऐं कामयाबी त हय अल सलाह हय अल फलाह, कामयाबी तरफ़, ऐं बाक़ी फजर जी अज़ान में इहो आहे अज़ान मुराद जेको इज़न आहे उहो नमाज़ जे लाइ, नमाज़ जे लाइ, हय अल सलाह नमाज़ जी तरफ़ जो, उनमें रोज़े जो को ताल्लुक़ु न आहे। भला इन जेको तव्हां वटि दलील आहे त रोज़ो वक़्त ते रखिजे खोलिजे ऐं आज़ान सां ताल्लुक़ु न आहे ताकी वाज़े थी वञे साम्हूं अतिमु सियाम अल लैल, त राति जीअं शुरू थिए, छा था बयानु कयो इहो माना रोज़े जो जेको मुकमल कॾहिं कजे, त इहो आहे त छा में हदीस में क़ुरान में थोरो अतिमु सियाम अल लैल, त रोज़े खे तव्हां क़ुरान मजीद में आहे त अतिमु सियाम अल लैल, त रोज़े खे तव्हां राति जीअं शुरू थिए उनखे ख़तमु कयो। राति इस्लामी नज़रिए जे हिसाब सां, इस्लामी जेको आहे इल्म जे हिसाब सां, त जीअं ई सूरज गुरूब थींदो आहे, सिज लहंदो आहे, त उहो राति शुरू थी वेंदी आहे, त सिज लहण सां ताल्लुक़ु आहे हुनजो। अच्छा, क़ुरान चए थो? हा बिल्कुलु, त माना रोज़ो जिते सिज लही वञे यानी राति थी वञे त तव्हां उते रोज़ो खोलियो, अज़ान जो तज़किरो न आहे क़ुरान में, राति जो रोज़ो तव्हां खोले सघो था, यानी तव्हांजो रोज़ो पूरो थी वियो, अज़ान जो हुन सां को ताल्लुक़ु कोन्हे। हाणे इन में जेको आहे बाक़ाइदे जो इल्मु आहे,
इल्म तौक़ीद जंहिंखे चइबो आहे, असां वटि हाणे त मफ़क़ूद थींदो वञे पियो। बाक़ाइदे इन में वॾा वॾा एक्सपर्ट आलिम उन्हनि बाक़ाइदे किताब लिखिया इन हवाले सां। इहो इल्मु त फ़र्ज़ किफ़ाया आहे न, कम अज़ कम इहो ज़रूरी आहे। असांखे निस्फ़ नहार शरई ऐं निस्फ़ नहार यानी अधु ॾींहुं शरई ऐं अधु ॾींहुं जी आम चवंदा इन में फ़र्क़ु वञणु घुरिजे। हाणे निस्फ़ नहार शरई जेको आहे उहो अलॻि आहे ऐं निस्फ़ नहार जेको आम आहे उहो अलॻि आहे। जीअं असां वटि हिते आहे अधु ॾींहुं जेको आहे, निस्फ़ नहार शरई जो तालुक़ु सुबुह सादिक सां हूंदो आहे। उनखे माण्हू गुरूब आफ्ताब सां कनेक्ट करे पोइ उन में जेको अधु थिए थो उहो निस्फ़ नहार शरई आहे। इहो बि ज़रूरी आहे। पोइ जंहिंखे दावा कुबरा चयो वेंदो आहे, इहो इल्मु सिखणु ज़रूरी आहे। खोड़ सां छो त इबादतुनि जो ताल्लुक़ु चंड सां आहे ऐं इबादतुनि जो ताल्लुक़ु वक़्त सां आहे। नमाज़ूं जेके आहिनि उहे सभु उनजो ताल्लुक़ु वक़्त सां। जेकॾहिं अॼु जे दौर में घड़ियूं आहिनि, इहो हिकिड़ो आसान जे लाइ, पर नमाज़ुनि जा औकात घणनि जा मोहताज कोन्हनि। को अहिड़ो वक़्तु बची सघे थो, किथे को अहिड़ो माण्हू बि हूंदा त जिते इहे घड़ियूं मुयसरु कोन हूंदियूं, इहे जेके पूरा नक्शा ठहियल इहे मुयसरु कोन हूंदा, उहो उन लाइ छा उहो वक़्तु नमाज़ न पढ़ंदो? भला मुफ़्ती साहिबु अर्ज़ु आहे हिकिड़ो जी थोरो, भला हाणे जेकॾहिं ईअं सोचूं था त अलाह त असांजो आहे न, ईमान असां रखियो आहे हुन ते, जेकॾहिं कोई चवे हीउ सुवालु मुंहिंजो न ज़रूरु मां थो करियां, मां तर्जुमानी करियां थो पुछंदड़नि जी, अलाह बि असांजो आहे, उन ई रोज़ा फ़र्ज़ु कया आहिनि। हाणे मूंखे देरि जाग थी आहे, जेकॾहिं 2-3 मिंट मां सुबुह थी वञण खां पोइ खाई वरितमि त पोइ अलाह मुंहिंजो रोज़ो क़बूलु न कंदो, मुंहिंजो रब आहे। पोइ घर में चयूं त खा खा खा, अलाह क़बूलु कंदो, को मसइलो न आहे, छॾ मौलवियुनि खे, अञा आज़ान थिए थी, पाड़े वारी आज़ान थी आहे, उहो परियों वारी आज़ान न थी आहे, उहा थिए त पोइ भला इन सूरत में त अलाह त क़बूलु करण वारो न, भला तव्हां सख़्ती छो कई आहे मौलवियुनि बाबा? आख़िर ॾिसो उसूल जेके आहिनि इहे जेके मसाइल आहिनि, इहे असां जेको मुफ़्ती हूंदो आहे उहो ज़ाहिर जे हिसाब सां कंदो आहे। अलाह क़बूलु करे थो नथो करे, इहा त पोइ क़यामत में ख़बर पवंदी। त हिकिड़ो जेकॾहिं ज़ाहिरी तौर ते मुंहिंजे साम्हूं सभु करे पियो ऐं उनजे बारे में आउं कीअं थो चई सघां त अलाह तबारक ताला तुंहिंजो क़बूलु करे थो? मिसाल जे तौर ते मां ॿिज पोखियां सारी ऐं चवां कणिक अलाह ताला पैदा नथो करे सघे, छा करे त सघे थो, पर कंदो आहे। पर ईअं जेके मिसाल जे तौर ते असां सारी पोखूं, चांवर पोखियूं ऐं अलाह इहा उमेदु रखूं त अलाह ताला कणिक पैदा करे सघे थो, करे त सघे थो, इनजो इनकार न आहे, पर कंदो आहे ईअं थींदो न आहे। आदि तौर ते ईअं न आहे थींदो, ईअं इहे माना यूनिवर्सल ट्रुथ जेके आहिनि, जीअं मतिलबु जेकी हक़ीक़त आहे उनखे तस्लीम करणु घुरिजे। जॾहिं रोज़े जो वक़्तु ख़तमु थी वियो त माना ख़तमु थी वियो। ऐं हाणे हरू भरू जे लाइ माण्हू कोई उमेदु रखी वेठो हुजे त न न न तूं खा अलाह ताला बल्कि जेकॾहिं तख़फ़ीफ़ इन सां चवे थो, तख़फ़ीफ़ यानी कि रोज़ो का एॾी वॾी अहमियत कान्हे, हल्को वठे थो त पोइ त उहो इस्लाम जे दायरे खां ई निकिरी वेंदो। एॾो वॾो इन में इहो आहे त जेकॾहिं उहो सम्झे थो त हीअ का एॾी अहमियत कान्हे ऐं इन जो को अहिड़ो कोन्हे, भले पियो खाए पीए रोज़ो थींदो रहंदो आहे, त अहिड़ी तरीक़े सां अल्फाज़ ऐं अहिड़े तरीक़े सां उनखे हल्को वठणु, यानी कि अलाह तबारक व ताला जी अहकामनि खे उन हल्को वरितो। ऐं जेके इहे उसूल आहिनि इहे त अहादीस खां साबित आहिनि। ऐं हदीस छा आहे? हदीस जेका गैर मतलूब आहे उहो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे। अल्लाह तबारक व ताला जी वही जेका आहे गैर मतलूब रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, उहो त हिकिड़ो क़िस्म ई आहे न। ऐं उहो अल्लाह तबारक व ताला नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहे अहादीस जी सूरत में इहे फरामीन जेके ॾिना आहिनि उहे बि असां लाइ ज़रूरी आहिनि, लाज़िम आहिनि। ऐं खोड़ सारा अहिड़ा अहकाम आहिनि जेके हदीस में साबित थींदा आहिनि, हदीस मुतवातिर ऐं ॿियूं जेके हदीसूं आहिनि जेके ऑथेंटिक हदीसूं आहिनि उन में साबित थींदा। त पोइ त इहो त हदीस जो ईमान ई कोन्ह थियो असांजो, ऐं हदीस ते ईमान न आणण सां पोइ त असांजो ईमान ई कंप्लीट न थींदो। इन जे करे मुफ़्तियान इकराम जेके हूंदा आहिनि उहे ज़ाहिर ते फ़तवो ॾींदा आहिनि। हाणे क़बूलु थियण वारो न थियण वारो अल्लाह तबारक व ताला जो मामिलो आहे। जेकॾहिं असांजे साम्हूं सुवालु ईंदो त असीं ज़ाहिर जे हिसाब सां उनखे उनजो जवाबु, जंहिंमें तव्हां उमेदु रखो था असां उनजो फरमान ॿुधायूं था, तव्हां रुॻो उमेद ते इहो कमु करियो था त कंदो संदसि मर्ज़ी, असां इहो था ॿुधायूं जेको उन अॻु में ई तव्हांजे लाइ चई छॾियो आहे त मुंहिंजो हुकुम ईअं अथव हीअं करियो। पोइ हाणे तव्हां हुनजे हुकुम खे मञो या पंहिंजे तरफ़ां उमेदु रखी वेठा हुजो, तव्हांजी मर्ज़ी आहे। मुफ़्ती साहिबु हिकिड़ो ॿियो हिकु चुभंदड़ या लॻंदड़ सुवालु आम तौर ते हिकिड़ी शइ ॾिठी वई आहे त कुझु माण्हू मुंहुं फट हुजनि था। मुंहुं फट मुराद ॻाल्हाइण महिल उन्हनि खे तमीज़ न आहे त छा थो ॻाल्हायां, उन्हनि खे अहसासु न आहे त कहिड़े ॻाल्हि कहिड़े मौज़ू कहिड़े टॉपिक ते कीअं ॻाल्हाइजे, पर उहो उनजी तबियत में मश्करी बेजा मज़ाक, कॾहिं दिल आज़ारी थी वञे कॾहिं छा थी वञे,
मगर आम तौर ते हिकिड़ो अहिड़ो माण्हू जेके ॾिठा विया आहिनि जे माण्हुनि खे खिलाइण जे लाइ साईं हेॾो ख़बर काऊं रोज़ो आहे चई न रखूंसि न कज़ा कयूंसि। इन जो सवाल जो जवाबु मां तव्हांखां वठंदुसि। वक़्तु थियो आहे कमर्शियल ब्रेक जो। नाज़रीन, हीउ सुवालु अहम आहे, ज़रूरु ॾिसजो। नंढिड़ो हिकिड़ो कमर्शियल ब्रेक आहे, इजो था वापसि वञूं ॾिसंदा रहो सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। भलीकार नाज़रीन, नवां ॾिसी रहिया सिंध टीवी प्रोग्राम आहे रोशनी जी वाट। मां सवाल ब्रेक ते वञण खां अॻु में करे चुको आहियां त कुझु माण्हुनि खां जॾहिं पुछियो वेंदो आहे त ॾियो ख़बर। पहिरीं त इहो पुछण बि सही न आहे त रोज़ो काऊं आहे, बंदो ॼाणे अला ॼाणे। वरी जे सच ॻाल्हाए थो त जेतिरा रोज़ा न रखिया अथई त चोर खां पुछो था त कंहिं कंहिंजी चोरी कई अथईं, मां 3 चोरियूं कयूं आहिनि फिलाणे फिलाणे जूं। यानी चोरी ज़ाहिर करण बि त गुनाह आहे न, ईअं ई रोज़ो न रखण बि गुनाह आहे। त इहो सुवाल न करणु घुरिजे केतिरा रोज़ा रखिया अथई। जे कूड़ थो ॻाल्हाए त बि आख़िरत ख़राबु, सच थो ॻाल्हाए त गुनाह जो इज़हार थो करे, गुनाह जो इज़हार बि गुनाह आहे। पर कुझु त अहिड़ा बेपाक माण्हू आहिनि जेके चवंदा आहिनि नज़े रखूंसि न कज़ा कयूंसि। इहो तंज़िया ॻाल्हाइणु रोज़े ते, इबादत ते, इन जे बारे में इस्लाम छा थो चवे? अल्लाहु अकबर। तव्हांजो सुवालु ॿुधी करे इंसान खे अहसासु थिए थो त असीं कहिड़ी वाट हली रहिया आहियूं। मज़ाक थींदो रहंदो आहे, मज़ाक इस्लाम में मज़ाक जी मना न आहे। ऐं इहा पहिरीं ॻाल्हि कंदो हलां, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे आहे त कूड़ न हुजे, कंहिंजी दिल आज़ारी न हुजे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत खे तव्हां पढ़ंदा त नबी करीम सल्लम अहिड़ा जुमिला अदा फरमाईंदा हुआ जो माण्हुनि जे चेहरनि ते मुर्कूं अची वेंदियूं। जीअं मज़ा उनजो हिकिड़ो दाइरो आहे, पर जीअं हिकिड़ी ख़ातून हुई, उनखे चयऊं त सभु जेके जवान जन्नत में वेंदियूं त पोड़ा न वेंदा, हू रोइण लॻी। त पोइ रसूल सल्लम फरमायो त सभु जवान हूंदियूं हुते, पोड़ियूं बि जवान थी वेंदियूं। त इन जे करे मज़ा थियणु घुरिजे। इस्लाम इहो न आहे त मुकमल तौर ते बसि हर वक़्तु जेको आहे रोब सां वेठो हुजे, केरु साम्हूं ॻाल्हाए न सघे ऐं चेहरे ते मुस्कुराहट। मुस्कुराहट त इहो सदको आहे, बल्कि हदीस शरीफ़ जे अंदरि अचे थो त जेका मुस्कुराहट आहे उहा बि सदको आहे। सुभान अल्लाह। हाणे ॾिसो कहिड़ी तरबियत कई पई वञे, तव्हां मुस्कुराईंदा कयो, तव्हांखे इहो बि सदके जो सवाबु मिलंदो। त इस्लाम त इहो मज़हब आहे त मुस्कुराइण, ॿिए खे जेकॾहिं का ख़ुशी मिले थी पंहिंजी ज़ात खां, पंहिंजे ॻाल्हाइण खां, त इहो त सुठो अमल आहे, तव्हांखे सदके जो सवाबु मिलंदो। पर इन जी आड़ में दर हक़ीक़त इहा इस्लाम जी तोहीन हूंदी आहे। कुझु माण्हू बदबख़्त माण्हुनि जी अल्लाह तबारक व तआला सभिनि खे हिदायत था फरमाए त उहे डायरेक्टली इस्लाम जे मथां वार न कंदा। उहे छा कंदा, इस्लाम सां जेके मुतालिक़िन हूंदा आहिनि, आलिमनि जे ख़िलाफ़ु घटि वधि ॻाल्हाईंदा। फ़िक़्ह अकबर किताब जेका आहे उन में अंदरि बाक़ाइदे उसूल लिखियल आहिनि त आलिम जे बारे में जेकॾहिं इन नज़रिए सां त उहो जेको आहे दीन जो आलिम आहे, क़ुर खे ॼाणण वारो आहे, तफ़सीर खे ॼाणण वारो, त उनखे जेकॾहिं उनजी तोहीन करे थो त उहो बि दायरे इस्लाम खां ख़ारिज थी वेंदो। हिते त डायरेक्टली अल्लाह तबारक व तआला जो इबादात आहिनि, रोज़ो आहे, ज़कात आहे, या कोई इहे जेके इबादात आहिनि, माना उनजी नज़र में उनजी का अहमियत कान्हे। ऐं कंहिं बि इबादत खे हल्को ॼाणणु, उनजी अहमियत खे ऐं उनजी जेका फर्ज़ियत आहे उनखे न सुञाणणु ऐं उन ते अमल न करणु, उनखे तौहीन करणु, त इन सां जेको आहे मुस्लमान जेको दायरे इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो। इन जे करे त अहादीस जे अंदरि आयो आहे त जेको सुबुह जो मुस्लमान हूंदो, ईमान वारो हूंदो, ऐं शाम जो जेको आहे उनजो ईमान ख़तमु थी वेंदो। ऐं असांखे इहा ॼाण ई कान्हे। खोड़ सारा माण्हू आहिनि जेके पंहिंजी ज़बान में रोज़मर्रा जी ज़िंदगी में ज़बान सां अहिड़ा कलिमात चवंदा रहंदा आहिनि जिन कलिमात जे ज़रिए उहे इस्लाम खां ख़ारिज थी वेंदा आहिनि। उन्हनि खे वरी तजदीद निकाह करिणो पवंदो आहे, तजदीद ईमान करिणो पवंदो आहे। इन जे करे असांजे बुज़ुर्गनि जो इहो तरीक़ोकार आहे त उहो अक्सर औकात जेको आहे उहे तजदीद ईमान कंदा रहंदा आहिनि। छो त उहा त ॻाल्हि तॾहिं थी जो ख़बर न हुजे, पर जिते ख़बर हुजे, सभु कुझु हुजे, ॼाणी वाणी माण्हुनि खे ख़ुशि करण जे लाइ अल्लाह तबारक व तआला जी अहकामनि जी तोहीन कई वञे, इन खां वधीक का बदबख़्ती नथी थी सघे। इन जे करे इंसानु जॾहिं ॻाल्हाए त कॾहिं बि जॾहिं बि ॻाल्हाए त उहो पहिरीं सोची सम्झी ॻाल्हाए। ऐं ख़ासि तौर ते जेके फ़राइज़ आहिनि, जेके इबादतूं आहिनि, जेके इस्लाम सां तालुक़ शइ रखनि थियूं, अॼु जे दौर में त खोड़ सारा अहिड़ा कलाम, अहिड़ियूं शयूं आहिनि जिन में सरी कुफ़रिया लफ़्ज़ हूंदा आहिनि। ऐं उन में इंसानु जेको आहे असांजा मुस्लमान ॿुधंदा, उन्हनि खे ख़बर न हूंदी आहे, उन ते जेको उनखे दुरुस्त सम्झंदा आहिनि, त इन्हनि शयुनि सां बि जेको आहे मुस्लमान जेको आहे दायरे इस्लाम मां ख़ारिज थी वेंदो आहे। त इहे सभु असांखे शयूं अक़ाइद जेके आहिनि, इहे जेको इल्मुल अक़ाइद छा आहे, अल्लाह तबारक व तआला
जे शान शौक़त जे मुताबिक़ अक़ाइद असांखे मालूम हुजनि घुरिजनि। अलाह तबारक व ताला असां कहिड़ो लफ़्ज़ इस्तेमालु नथा करे सघूं, जंहिंमें तोइन जो शाइबो हुजे अलाह लाइ नथा करे सघूं। अलाह जे रसूल जा कहिड़ा इख़्तियारात आहिनि, उन्हनि जूं कहिड़ियूं सिफ़ात आहिनि, इहो सभु इल्म लाज़मी आहे। अक़ाइद जे ज़रिए त असांखे इहो सिखणु ज़रूरी आहे त अलाह तबारक व ताला जे लाइ असां जिहद मुक़ररु करे सघूं नथा करे सघूं। उलमा इकराम त फरमाइनि एतिरे क़दुरु तव्हांखे ख़्यालु करणु घुरिजे जो अलाह तबारक व ताला जी तरफ़ तव्हां जिहद मुक़ररु नथा करे सघो, आङुर नथा करे सघो। यानी इहो मतिलबु इहो थियो त कंहिं हिकिड़ी तरफ़ मथे या साॼे खाॿे जेकॾहिं तव्हां आङुर कई त इन जो मतिलबु त अलाह तबारक व ताला हिन जिहतनि ॿी जिहत न आहिनि। त एतिरो असांखे इन में कोशिशि करणु घुरिजे ऐं लाज़िम आहे असांजे मथां त असीं एहतियात करणु घुरिजे, गुफ़्तगू न करणु घुरिजे। मुफ़्ती साहिबु, हाणे कुझु सुवालात अहिड़ा आहिनि जेके मां तव्हांखे शार्ट में जवाबात वठंदुसि। कॾहिं कॾहिं ईअं बि थिए थो जो रोज़ो इब्तिदा जॾहिं थी, हाणे त 12हों रोज़ो आहे त इब्तिदा में आम तौर ते रोज़ो रखण जी आदत न हूंदी आहे। पोइ जेकॾहिं कंहिं रोज़ो रखियो आहे या कंहिं गाॾी में सफ़र कयो आहे, कंहिंखे गाॾी में उल्टी ईंदी आहे, उहो स्मेल बर्दाश्त न आहे थी सघंदी। कॾहिं कॾहिं का अहिड़ी शइ खाई वेठो माण्हू, या जेको खाइणो सेहरी हुई, कुझु माण्हू जी आदत हूंदी आहे न सेहरी महिल इंजे करे घणो खाईंदा आहिनि त सॼो ॾींहुं बुखियो रहंदासीं, वरी इफ़्तारी में इंजे करे छिके करे खाईंदा आहिनि, सॼो ॾींहुं बुखिया हुयासीं त बुख हुई कॾहिं सेहरी में बि छिके खाधो, इफ़्तारी में बि छिके खाधो, पोइ उनजे करे माण्हुनि खे थियनि थियूं पियूं उल्टियूं। जॾहिं त नबी पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमायो त रोज़ो रखो सिहतयाब थी वेंदो। हिते रोज़ो रखण वारा इस्पतालूं भरियूं पियूं आहिनि। त हाणे इन सूरत में कंहिं रोज़ो रखियो, उनखे उल्टी अचे वई, हिकु उल्टी पाण नथो चवां, उल्टी अचे वई त छा रोज़ो भॼी पियो या आहे? थोरो इन जी वज़ाहत। जेकॾहिं जीअं तव्हां सूरतूं ॿुधायूं इन्हनि जे करे उल्टी अचे थी, बाज़ का तबियत इंसान जी पंहिंजे इख़्तियार में न आहे हूंदी त उल्टी अची वेंदी आहे। जेकॾहिं उल्टी अचे थी उहा केतिरी बि अचे, उन में का हद तयन कान्हे, उन सां रोज़े ते को फ़र्क़ु कोन पवंदो। उसूल इहो आहे त का शइ दाख़िल करण सां त हिन में त का शइ दाख़िल थिए ई कान पई। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे जो इहा त हिकिड़ी इंसान जी तबियत आहे त जेकॾहिं उल्टी अचे थी त उन में उन इंसान जो त को क़सूर न आहे न, बाज़ औक़ात थी वेंदो आहे अहिड़ो माहौल ॾिठो त अलाह तबारक व ताला ईअं कीअं मुकलिफ़ कंदो हुनखे त उहो रोज़ो टुटी पवे हुनजो। इन जे करे जेकॾहिं पाण उल्टी अचे थी कंहिं शइ खे ॾिसण सां या को तबियत में अहिड़ो मसइलो थी वियो आहे त उन सां भले जेतिरी बि अचे रोज़ो नाहे टुटंदो। हा, सूरत इहा आहे त जेकॾहिं उहो ॼाणी वाणी उल्टी कराए थो, पाण आङुर विझे थो या को अहिड़ो को तरीक़ो इख़्तियार करे थो ऐं पोइ मुंहुं भरियल जेकॾहिं उल्टी थिए थी त पोइ उन सां रोज़ो टुटी पवंदो आहे। अच्छा, मुंहुं भरियल मां मुराद छा आहे? आसान लफ़्ज़ न वज़ाहत। मुंहुं भरण मां मुराद जेके फ़ुक़हा इकराम लिखनि था त एतिरी उल्टी हुजे जो मुंहुं भरिजी वञे ऐं उनखे रोकण जे लाइ मुमकिन न रहे। माना अहिड़ी उल्टी जेका कीअं लाट करे निकिरंदी आहे, जंहिंखे रोके न सघे माण्हू, इहा उल्टी जॾहिं अचे थी त छा रोज़ो भॼंदो? जेकॾहिं पाण अचे थी यानी की नेचुरली कुदरती उन मां कोन टुटंदो, पर जेकॾहिं पाण आङुर हणे थो त पोइ टुटी पवंदो। पाण आङुर हई ऐं अहिड़ी उल्टी आई जंहिंखे रोके नथो सघिजे त पोइ रोज़ो भॼी पियो। छा अहिड़ी सूरत आहे त रोज़ो पंहिंजो मुंहुं भर वारी उल्टी बि न आई पर थोरी उल्टी आई पोइ बि रोज़ो भॼी पियो? अहिड़ी का सूरत आहे? हिकिड़ी सूरत इहा थी सघे थी त जेकॾहिं थोरी बि उल्टी आई आहे ऐं चणे जी मिक़दार जे बारे में ॿुधाइनि था त उहा जेकॾहिं आई थोरी हुई पर वरी उनखे ॻी वियो त पोइ उन सूरत में यानी उनजी जेकी को अहिड़ो जुज़ो निकिरी आयो, मानी जो ज़रो या कुझु जेको चणे खां साइज़ में वॾो हो, उहो नड़ी मां निकिरी आयो उल्टी में, पर वरी हिन छा कयो, ॿाहिरि उछलण जे बजाए अंदरि ॻी वियो। में उसूल अची वियो न, का शइ अंदरि बि वञे न, हिते उल्टी सां न वई बल्कि अंदरि वञण जे करे रोज़ो टुटो आहे। ऐं उन में बि हिकिड़ी इहा शर्त अथव त उल्टी जेका आहे उहा खाधे वग़ैरह जी हुजे। जेकॾहिं सिर्फ़ु बलगम आहे त पोइ उन सां रोज़े से को फ़र्क़ु कोन पवंदो आहे। अहिड़ी उल्टी जंहिंमें सिर्फ़ु बलगम आहे त उन सां रोज़ो पोइ बि न वेंदो। उन में खाधे जो ज़रो या सफ़रा, सफ़रा जंहिंखे चवंदा आहियूं, जेका खाधे जी हूंदी आहे त उहा उल्टी उनखे शुमारु कयो वेंदो, बाक़ी बलगम वग़ैरह उनखे उल्टी कोन शुमारु कयो वेंदो। अच्छा मुफ़्ती साहिबु, डायलिसिस हिकिड़ो मर्ज़ु आहे, अलाह पाक पंहिंजी पनाह में रखे हर हिकु इंसान खे इन तकलीफ़ुनि खां बचाए। डायलिसिस में भला छा रोज़ो वञे थो? बिल्कुलु, ही डायलिसिस जेको मर्ज़ु आहे इहो गुर्दे जे आर्ज़े में मुब्तला जेके हूंदा आहिनि, अलाह तबारक व ताला सभिनी खे सिहत कामिल आजिल अता फ़रमाए। ऐं गुर्दा फेल थी वेंदा आहिनि, पंहिंजो कमु न आहिनि कंदा त पोइ मसनूई तौर ते उन जे रत मां जेके अहिड़ा जुज़ियात वग़ैरह कढिया वेंदा आहिनि ऐं जेको गुर्दे वारो कमु आहे उहो मसनूई तौर ते मशीनूं कंदियूं आहिनि। हाणे इन में जेका असां तहक़ीक़ पढ़ी आहे, जेके डॉक्टर्स आहिनि उन्हनि ॿुधायो आहे त ॿ क़िस्म जूं डायलिसिस थींदियूं आहिनि। हिकिड़ी डायलिसिस इहा हूंदी आहे त
त उन में जेको रतु कढियो वेंदो आहे वरी रतु उहो दाख़िल कयो वेंदो आहे, ठीकु आहे। उन में रोज़ो नाहे टुटंदो, छो त सिरिंज जे ज़रिए या टेस्ट जे लाइ जेको रतु कढियो वेंदो आहे त जेका शइ निकिरे थी त उन सां रोज़ो कोन टुटंदो। वुज़ू भॼी पवंदो। हा, वुज़ू भॼी वेंदो जेकॾहिं रतु एतिरी मिक़दार जो वहंदो वही त ज़ाहिर ॻाल्हि आहे सिरिंज में त ओतिरो रतु वुज़ू त टुटी पवंदो पर रोज़ो न टुटंदो, छो त रोज़ जो टुटण जो ताल्लुक़ आहे जोफ़ सां, मादे सां। कुल्लियो त ॿुधायो मुफ़्ती साहिबु, छा आहे रोज़ो कहिड़ी शइ सां वेंदो आहे? उसूल इहो आहे त जेके आदि मखरज आहिनि इंसान में, जीअं मुंहुं आहे ऐं जीअं ॿिया वात आहे, वात जंहिंखे चइबो आहे वात आहे, ऐं इन खां अलावा जिथां ॿी का पेशाब पखाने जी जॻह आहे उन ज़रिए जेका मादे ताईं शइ पहुची सघे थी त उन मां जेकॾहिं का अहिड़ी शइ अचे ऐं मादे ते पहुचे त उन सां जेको आहे रस्ते में बि अचे वई त बि हा रोज़ो टुटी पवंदो आहे। ऐं उन खां अलावा जेको आहे अमल ज़ोजियत आहे उन जे करण सां जेको रोज़ो टुटी पवंदो आहे। इहे जेको कुलियूं आहे इन ज़रिए, बाक़ी जेको सिरिंज आहे या डायलिसिस जीअं तव्हां पुछो त डायलिसिस जो हिकिड़ो क़िस्म ताईं ॿुधायो त रतु कढी वरी रतु वापसि विधी वेंदी आहे, उनजो तालुक़ु मैदे सां न आहे, इन सां रोज़ो न वेंदो। अच्छा, ॿियो क़िस्म बि आहे? ॿियो हिकिड़ो क़िस्म जेको आहे इहे तबीब हज़रात लिखनि था, उन में उनजो तालुक़ु मैदे सां अची थो वञे, बतन सां अची थो वञे, त उन सूरत में जेको आहे रोज़ो उहो टुटी वेंदो। अहिड़ी शइ जेका आहे जंहिंसां मैदे ताईं शइ वञे थी कंहिं बि मनफ़ज़ जे ज़रिए, अहिड़ो सफ़ा मसाम न हुजे, जेके सन्हा सन्हा हूंदा हूअं त हूंदा आहिनि, उन्हनि जो एतबार कोन कयो वेंदो। बाक़ी जेको वाक़ई मनफ़त हुजे अहिड़ो जंहिंसां पहुचे शइ, यानी मैदे में दाख़िल थियण या कढण जी जॻह खां का अहिड़ी शइ उन जे रस्ते मैदे ताईं न बि पहुती, रस्ते ताईं पहुती, यानी निड़ी में वई, वात ताईं उहा त हर्ज न आहे, निड़ी टपी या हेठां खां का शइ त उहा मैदे जे रस्तनि में पहुती बि वुज़ू रोज़ो भॼी पियो। ॿियो आहे हमबिस्तरी, ठीकु आहे, इन ॿिन्ही सूरतुनि में रोज़ो वेंदो। उनखां अलावा मुंहिंजो मतिलबु इहो थो त इंजेक्शन सां बि रोज़ो न वेंदो, छो त इंजेक्शन थोरे रग जी हुजे, थोरे डोरे जी हुजे, उहो त मैदे सां तालुक़ु न इहो आहे जो जेकॾहिं का अहिड़ी सूरत पेश अचे थी त माण्हू जेको आहे इंजेक्शन ज़रूरत पए थी त हणी सघे थो, जैसे इंसुलिन वग़ैरह। ज़ाहिर आहे अर्ज़ु आहे न साईं, भला इंजेक्शन को ख़ुशी मां त न हणाईंदो न, पर को जेकॾहिं तक़वियत हासिलु करण जे लाइ, बग़ैर कंहिं वजह जे ताक़त हासिलु करण जे लाइ, पोइ हुनखे उलमा इकराम कराहत ॾिनो हुयो, पोइ बि रोज़ो पोइ बि न वेंदो। नाज़रीन, जेको प्रोग्राम अव्हांखे कीअं लॻो? यकीनन खोड़ सारो इल्मु मूंखे त मिलियो, मुफ़्तियन इकराम उलमा इकराम खां, तव्हांखे बि नसीबु थियो हूंदो, छो त उलमा ऐं मुफ़्तियन इकराम खां सिखणु घुरिजे, जंहिंजी ख़बर न आहे पुछणु घुरिजे। सो अव्हांखे जेकॾहिं को सुवालु अहिड़ो ज़हन में अटके थो, असांजे प्रोग्राम जे कमेंट बॉक्स में तव्हां कमेंट्स में लिखो, पंहिंजो सुवालु तव्हांजो शामिलु कंदासीं इंशाअल्लाह तबारक व तआला। तव्हां सभिनी जी महिरबानी, तव्हां असांजो प्रोग्राम वक़्तु कढी करे ॾिसो था। प्रोग्राम त रोशनी जी वाट हलंदड़ आहे, सॼो साल हलंदड़ आहे, मगर असांजी रमज़ान जे सहरी जी ट्रांसमिशन में ख़ुसूसी प्रोग्राम मां ॾिठो, पंहिंजा राय ज़रूरु ॾियो। इंशाअल्लाह तबारक व तआला असां तव्हांजी रायनि खे अहमियत ॾेई करे पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासूं। असांजो यूट्यूब चैनल आहे सिंध TV HD इस्लामिक, उहो लिखी करे सर्च करियो, उनखे तव्हां सब्सक्राइब कयो ऐं उते बेल आइकन जे बटन खे दॿाए छॾियो। जेको बि प्रोग्राम अपलोड थींदो तव्हां ते इंशाअल्लाह पहुची वेंदो। या फेसबुक ते असांजो पेज आहे, पेज ग्रुप न पेज खे तव्हां लाइक कयो, फॉलो कयो, सिंध TV HD ऑफिशियल, हीउ पेज आहे सिंध TV HD ऑफिशियल फेसबुक पेज, इनखे तव्हां फॉलो करो, लाइक करियो ऐं इन ते प्रोग्राम में पंहिंजा कमेंट्स लिखो। तव्हां सभिनी जी महिरबानी। बिलख़ुसूस टंडो वाला यार सां तालुक़ु रखंदड़ मुफ़्ती अतीक़ुर रहमान लाखो साहिबु, अवां एॾो पंधु करे असांजे प्रोग्राम में स्टूडियो तशरीफ़ वठी आया, अव्हांजी वॾी महिरबानी। अल्लाह पाक तव्हांजी हाज़िरी खे पंहिंजे बारगाह में क़बूल फरमाए। अव्हांजा लख थोरा। ऐं मोहतरमा राबिया खालिद साहिबा, आपका शुक्रिया, आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाई 12वां रोज़ा। और अभी इंशाअल्लाह हम जैसे रुख़सत लेंगे तो आपसे नात भी सुनेंगे। नाज़रीन, पंहिंजे मेज़बान अबुल हसन अब्दुल ख़ालिक़ क़ादरी खे इजाज़त ॾींदा। सुभाणे साॻे वक़्त ते इंशाअल्लाह तबारक व तआला तव्हां सां नज़रुनि जी मुलाक़ात थींदी, कंहिं नए टॉपिक सां, नई गुफ़्तगू, नवां मसाला। तेसीं ते इजाज़त ॾींदा अल्लाह वाही। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि तआला। दिल उल्फत सरकार बसाने के लिए है, दिल उल्फत सरकार बसाने के लिए है। जा आपकी हुर्मत पे लौटाने के लिए
कहने लगा करते ही गुंबद का नजारा, दिल कहने लगा करते ही गुंबद का नजारा। ये नक्श तो आँखों में बसाने के लिए है, ये नक्श तो आँखों में बसाने के लिए है। और पैगाम सुनाती है यही आयत ही, इज्जत मेरे आका के घराने के लिए है। हम उम्मती उनके हैं तो कैसे रहे महरूम, जब उनका करम सारे ज़माने के लिए है। जा आपकी हुर्मत पे लुटाने के लिए है। सब्सक्राइब करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD इस्लामिक ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन ते क्लिक करियो।